वटे सेठ सुवट पाए पंहिंजे करहे। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई इंसान खे हिदायत कई आहे त मज़बूत वटियल ऐं थुल्हो रसो हथ करे पंहिंजे करहे यानी नफ़्स खे, हिते करहो अलामत आहे नफ़्स जो, पंहिंजे नफ़्स खे उन सां क़ाबू कर। वलियूं वास वरनियूं पहिरियों मथे पटनि ते हर तरफ़ ख़ुशबूदार वलियूं पखड़ी पियूं आहिनि। शाह लतीफ़ ॿुधायो आहे त दुनिया तोखे रंगीनियूं ॾेखारींदी ऐं लज़तूं चखाईंदी, तोखे उन पासे नाहे वञिणो। चांगे चखी चट त पोइ न रहंदो पंधरीअ, जेकॾहिं तो वारे करहे तो वारे नफ़्स हिकु दफ़ो उन्हनि दुनियावी लज़तुनि जो ज़ाइक़ो चखे वरितो त पोइ उन ई तरफ़ पंधु करण खां न मुड़ंदो। वटे सेठ सुवट पाए पंहिंजे करहे, वलियूं वास वरनियूं पहिरियों मथे पट, चांगे चखी चट त पोइ न रहंदो पंधरीअ।